सिंध असेंबली जे ऐवान खे ॼाण ॾिनी वई त सिंध जी अवाम खे कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ 3000 खां वधीक सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻायो त परॾे खां ईंदड़ माण्हुनि लाइ को बि मैकेनिज़म न जोड़ियो वियो, जंहिं करे कोरोना ते कंट्रोल ॾुखियो बणिजी वियो आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर आगा सराज दुरानी जे सदारत हेठि थियो। इजलास में तिलावती नात खां पोइ मातली मां चूंडिजी आयल ॾाॾा मोहम्मद हाले पोटो हलफ़ खंयो। ॾाॾा मोहम्मद हाले पोटो हलफ़ सिंधी में खंयो। ऐवान में MQM जे राना अंसार जी कोरोना बाबति ध्यानु छिकाइण वारे नोटिस ते ॻाल्हाईंदे सिहत जे पार्लियामेनी अॻवान क़ासिम सूमरो ऐवान खे ॼाण ॾिनी त 70% माण्हू वैक्सीन लॻाईंदा त पोइ कोरोना खां छुटकारो मुमकिन आहे। हुन ॿुधायो त सिंध खे 5 क़िस्मनि जी वैक्सीन मिली आहे। 3,53,000 डोज़ मिलिया आहिनि। हिन वक़्त ताईं 3,48,000 डोज़ लॻाए चुका आहियूं। हुन चयो त सिंध में 3000 खां वधीक सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां मुतालबो कंदी रही आहे त परॾे मां ईंदड़ माण्हुनि जी चेकिंग जो मैकेनिज़म बणायो वञे।